आज बिल्कुल एक टाइम असां AVCC जे दफ़्तर में मौजूद आहियूं जिते कुछ देर पहिरियां SSP AVCC आसिफ बलोच पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिंमें जेको ॿ जेके कारवाइनि जे दौरान जेको अगवा जेके मुलज़िम आहे उन्हनि खे बाज़ियाब कयो जंहिंमें नंढड़ी निंगरी एलिज़ा उनखे बि बाज़ियाब कराए वरितो। इन हवाले सां SSP AVCC आसिफ बलोच साहब मौजूद आहे, उन्हनि सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था त छा चवणु चाहींदा सर, छा थींदो नंढड़ी निंगरी आहे? पहिरियों त हिनजी एज ॿुधाइजो, पोइ ॿुधाइजो त इहो छा मामलो आहे, किथां तव्हां बाज़ियाब कयो इनखे? 4 खां 5 साल नंढड़ी जी एज आहे, बाज़ियाब करायो वियो मोस्को जी हद में कराची जी मोस्को आहे हितां खां फिरेर थाणे जी हद खां ही जेको आहे अगवा थी गहरा ॾिसंदो आहे। उन दौरान तफ्तीश जेको आहे जवाबदार गिरफ़्तार कयूं, CPL से पुलिस मिली करे हिकिड़ी काविश कई आहे मोस्को जी हद खां जवाबदार इंकशाफ नंढड़ी खे उठाइण बाज़ियाब करायो वियो। जान सां मारण जी बि कोशिशि कई वई, नंढड़ी खे मेडिकल में असां कुझु डॉक्टर जा निशान नंढड़ी जी बॉडी में असां ॾिसी तावान जी ख़ातिर भुंग जी ख़ातिर नंढड़ी खे अगवा कयो। अच्छा, केतिरा जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि? ऐं ॿुधाए पियो त निंगरी जो जेको वालिद साहिबु आहे उनजे इहो जेको अगवाकार आहे जंहिं निंगरी खे अगवा कयो उहे हिन मामे जो पुटु आहे। छा थींदो जेके घर भाती मतलब निकिरनि खां पोइ जॾहिं जांच थी त हुनजी राइटिंग में इन खां पोइ तव्हां कार्रवाई कई? जी हाँ, बिल्कुलु असांजी पहिरीं लीड इहा ई हुई त जेके क्लोज रिलेटिव्स आहिनि असां उन्हनि खे बि शामिल तफ्तीश कयूं, उन में इहा ॻाल्हि साम्हूं आहे त घरनि में रिश्तेदारी जो कोई तालुक़ कोन्हे ऐं कानूनी ॻाल्हि में क्लियर आहे। बिल्कुलु जेको आहे जवाबदार जेको कयो आहे जेको वोट में साबित थींदो, कोशिशि कंदासीं स्ट्रॉन्ग केस ठाहियूं कानून जेको आहे। अच्छा, ॿी बि तव्हां कार्रवाई कई आहे, उन गिरफ़्तारनि जवाबदारनि जा नाला छा आहिनि, किथां? उनमें 3 जवाबदार आहिनि गिरफ़्तार जेके आहिनि, उनमें 9 लाख माण्हू बि हिन ते रिकवर कयो वियो। ज़ीशान आहे, ज़ीशान मसीह आहे, हिकिड़ा 2 जवाबदार उनमें ॿिया बि आहिनि जेके अगवा जी आदत में मुलविस थी रहिया आहिनि ऐं उनखां अलावा जेको आहे हुतां खां लियाक़ताबाद खां माण्हू किडनैप करे हुते जेको आहे गुलशन जौहर थाणे जे हद में ऐं अॻियां गिरफ़्तार थाणे जे हद में दम करे रखियो जॻहियुनि ते गिरफ़्तार कयो वियो आहे। उहा बि इन्वेस्टिगेशन जारी आहे। वॾी महिरबानी सर, तव्हांजी अलीज़ा जो वालिद बि मौजूदु आहे, उनसां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे हिन हवाले सां छा चवणु चाहिनि था। खैरियत थाणे जी हद मां अलीज़ा आहे 4 खां 5 सालनि जी निंगरी जंहिंखे तशदुद थियल आहे, मासूम निंगरी आहे, उनजो वालिद मौजूदु आहे, उनसां ॻाल्हि ॿोल कयूं था त उहे छा चवंदो मतिलबु तव्हां काथो निंगरी खे अगवा थी, अगवाकार जेको हुयो केरु हुयो? अगवाकार जो मामे जो पुटु हुयो, मदद हुयो सॻो मुंहिंजो, हीअ थी रेलवे कॉलोनी कैंट बिरारी जाते पोइ काथो बाज़ियाब थी, कीअं तव्हांखे कीअं ख़बर पई त इन अगवा कई आहे ऐं वरी मोचको वारे इलाइक़े में रखी? हीअ साईं जीअं माना असांखे ख़बर पई मूंखे जीअं मां ऑफिस में ड्यूटी ते त मूंखे घरां आई त चए नंढड़ी जेकी आहे 2-3 घंटा न आहे। मां जीअं आयुसि त असां एलान मिलन कराए थी न थियो त हीअ बि गॾु हुयो। पर हीअ जीअं माना मां थाणे ते पहुतो त मूंखे ख़बर पई त घर में भरते ई पर्ची में ॾेई आहे त थोरो शक थियो त आहे त कोई पंहिंजो, छो जो उन सभु पंहिंजा अचे पिया मथे न। उनखां बाद वरी हीअ थोरो मूंखे इहो बि चए पियो त बाबा तव्हां 4 लाख 3 लाख जेका अथव ॾेई अचो। थोरो मूंखे शक पियो पए, पोइ FIR कटण खां बाद उनखे शक में खणायोसीं, उन तॾहिं न वञे पियो, वरी उनजी राइटिंग उनजी मैच कराई त उनमें पकड़ में अची पोइ मञे त मां वमो। उनखां पोइ AVCC वटि जीअं केस वियो ट्रांसफर थी, पोइ हिननि बर वक़्तु कार्रवाई कंदे SP साहब SHO साहब लिगारी साहब उन जॻह ते पहुतासीं छोकिरे सां पर तशवीज़ बि थी वियो। जमाल साहब, तव्हां छा चवंदो, मुश्किल कार्रवाई हुई पर तव्हां कामयाबु कार्रवाई कंदे मासूम निंगरी ते तशदुद बि आहिनि, कीअं चवंदो, कीअं ख़बर पई, कीअं गिरफ़्तार कयो तव्हां जवाबदार थे? FIR जब उन्हें मौसूल हुए तो मुझे साथ था, मैं इसको लेके फौरी तौर पर सबसे पहले मैं इसके घर पे पहुंचा। वहाँ जितने कैमरे लगे हुए थे नज़दीक तरीन वो हमने चेक किए। फिर इसने बंदे पे शक किया, उसको लेके आए, उसको इंट्रोगेट किया तो बड़ी मुश्किल से उसने पहले तो 1-2 जगहों पे इसे छापे मारा दिया ताकि टाइम ज़ाय हो जाए। आखिर में जाके उसने सही इंकशाफ किया, उसी की निशानदेही पर बिल्कुल वीरान जगह से मुझको की हदूद से ये बच्ची हमने बरामद की, हमारे साथ था। एक मोहम्मद हनीफ चाचा वो भी इसके साथ था। हमने अपना फ़र्ज़ निभाया, हम ये औलाद वाले, हमने इसको बिल्कुल हमसे जो हो सकी दाद रसी हमने इसकी की आपके सामने। अच्छा, कोशिश कंदासीं त जेकी अलीज़ा आहे नंढड़ी निंगरी उनसां ॻाल्हायूं ऐं उनखां पुछूं त छा माजरो आहे। अलीज़ा, तव्हां ॻाल्हाईंदो ऐं अलीज़ा जे चेहरे ते बि तव्हां ॾिसंदा हूंदव त मासूम निंगरी आहे, 4 खां 5 सालनि जी उमिरि आहे, उनजे चेहरे ते जी बि तशदुद आहे। हिनजो वालिद साहिबु ॾेखारे थो त हिनजे गले ते जेको आहे घुटनि जा निशान आहिनि। ऐं अॼु इहा SSP AVCC प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जेको आहे नंढड़ी निंगरी जी बाज़ियाबी जे हवाले सां तस्दीक करे आहे। अलीज़ा खे पंहिंजे वालिद जे हवाले कयो वियो आहे। SSP AVCC जो चवणु आहे त को बि अगवाकार हूंदो उनखे कानून जे मुताबिक़ सज़ा भरपूर ॾिनी वेंदी। जी।